असांजी अॼोको जेको मुज़ाहिरो आहे सिंध एग्रीकल्चर जनरल वर्कर यूनियन जे प्लेटफार्म तां कयो आहे। असांजो इहो ई मुतालबो आहे असांजे CM सैयद मुराद अली शाह खां ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान मोहतरम इमरान ख़ान साहब खां त अधु तकलीफ़ जे जेको बहाने ग़रीबनि जा घर जेके वाहन जी कंधीअ ते ॾाठा विया आहिनि। असांजो इहो ई मुतालबो आहे त इन्हनि घरनि ठाहिण खां पोइ इन्हनि माण्हुनि खे अछो ॾियो, इन्हनि माण्हुनि खे प्लाट ॾियो। हे हारी पूरीअ ते ॾियारी कमाइण वारा माण्हू इन्हनि वटि किथां जा पैसा जो हे प्लाट वठंदा या हे घर ठाहींदा। इन्हनि वटि बिस्तरो न आहे, खुले आसमान हेठां ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हिननि जा बच्चा सख़्तु सर्दीअ में तड़पी रहिया आहिनि, कंहिंखे को रहम कोन थो अचे। हे सिंध जूं ज़मीनूं काफ़ी हिते सरकारी पियूं आहिनि, हे शहरनि में वॾा वॾा प्लाट पिया आहिनि। इहो बहितरु थींदो त हिननि हारियुनि पोइ त ग़रीबनि खे ॾियनि, हे पंहिंजो घर ठाहिनि, हे पंहिंजा बच्चा हिते सवलो गुज़ारीनि। ऐं जेकॾहिं पोइ सिंध जा हुकुमरान ऐं पाकिस्तान जा हुकुमरान हिन ग़रीबनि जी हिकिड़ी राति सर्दीअ जी जे खुले आसमान हेठां गुज़ारीनि त उन्हनि खे ख़बर पइजी वञे त सर्दी छा थींदी आहे। ऐं हिननि हद तकलीफ़ जो जेको ऑपरेशन शुरू कयो आहे उहो बि सख़्तु सर्दीअ में शुरू कयो आहे, जॾहिं त बर्फ़बारी थी वई आहे, मुल्क जा हालात ख़राबु थींदा वञनि। ऐं इन हिसाब सां हिननि खे हींअर न इहा करणु खपंदी हुई। हाणे सर्दीअ जे मौसम में हिननि खे बेघर करे दरबदर करे छॾियो त हाणे हे बक़ाया पंहिंजी ज़िंदगी किथे गुज़ारीनि। हाणे हिन वक़्तु त हिननि वटि घर बि कोन्हे, बरसातुनि जूं मौसमूं लॻियूं पियूं आहिनि, बर्फ़ किरे पई। महिरबानी।